बारो अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त हिकु कामयाबु तरीन व्याजखोर थियण जे लाइ कहिड़ियूं कहिड़ियूं शर्तूं आहिनि। नंबर 1, पंहिंजो हुजे परायो हुजे कोई बि हुजे उन सां रिआयत न आहे करणी, छो जो हीअ कारोबार आहे। माण्हू पंहिंजा जेको आहे पंहिंजूं शयूं बचनि जे वातो लाड़े करे माण्हुनि खे ॾेई छॾींदो आहे। नंबर 2, त व्याज ते वधि में वधि 1 लख रुपयो ॾियो। 1 लख खां जेकॾहिं मथे ॾींदव त तव्हांजा पैसा फासी वेंदा, अॻिलो न ॾेई सघंदो। त वधि में वधि मैक्सिमम तव्हां 1 लख रुपयो ॾियो, ठीकु आहे। नंबर 3, त व्याज जा पैसा पंहिंजनि खे न ॾियो। मिसाल सौट आहे, मासात आहे, मामो आहे, चाचो आहे, इन्हनि खे न ॾियो। कंहिं अहिड़े खे ॾियो जेको ॾेई सघे। हाणे पंहिंजनि में त माण्हू घणो न चई सघंदो न। नंबर 4, त व्याज उन खे ॾियो जंहिंजे घर में घटि में घटि हिकिड़ी गऊं या हिकिड़ी मेंह हुजे, छो जो अॻिलो जेकॾहिं पैसा न ॾे त तव्हां घटि में घटि उहा मेंह त काइजोसि न। ऐं 5 ऐं आख़िरी नंबर इहो आहे त व्याज जंहिंखे बि ॾियो न उन जो शिनाख़ती कार्ड नंबर, नालो, सभु कुझु, वेठल ॻोठ, सभु कुझु लिखी छॾियो, तारीख़ लिखी छॾियो, जो ॿीहर जेकॾहिं तव्हां पैसा उन खां वठो त उनजो सॼो रिकॉर्ड तव्हां वटि हुजे। यस सर। तव्हां साईं हिकु सवाल पुछी सघूं था? कहिड़ो सवाल आहे? साईं मुंहिंजो मसाद जेको आहे न 5 साल थी विया अथसि, 3 किलो अन्न वठी वियो। तव्हां हिसाबु करे ॾियो, तव्हां सीनियर माण्हू घणा थिया अथसि हाणे पैसा? अच्छा, 3 किलो वठी वियो, 5 साल, हा 5 मण थिया अथव। थैंक यू सर। त ॿारो अॼु जो क्लास ख़तमु थी चुको आहे। ऐं जेकॾहिं तव्हां ऑनलाइन वलू व्याजी जा क्लासिस वठणु चाहियो था त प्ले स्टोर ते असांजो ऐप www.valuvyaji.com बि डाउनलोड करे सघो था। जेको मां हे स्कूल हलायां थो पियो, वलू व्याजी इंस्टीट्यूट ऑफ IT, हिते ॿारनि खे पढ़ाई ॾिजांइ, तूं पढ़ाईंदो कजांइ, ठीकु आहे। मूंखे उमेदु आहे तूं मुंहिंजे नक्शे क़दम ते हलंदे इन व्याज जे सिलसिले खे 7 पीढ़ियुनि ताईं जारी रखंदे, ठीकु आहे पुटु। पुटु सॼी ज़मीन ॾिसे थो न, हे उन्हनि माण्हुनि जी आहे जेके ग़रीब मूंखां व्याज ते पैसा वठी आहे ऐं पैसा न ॾेई सघिया ऐं उन्हनि जी हीअ ज़मीन ते मां कब्ज़ो कयो आहे। हयाती ते कोई एतबार न आहे। राति ख़्वाबु ॾिठुमि त क़बर में मूंखे फ़रिश्ता मोचड़ा था आणनि, मूंसां गॾोगॾु जेके ॿिया व्याजखोर आहिनि उन्हनि खे बि फ़रिश्ता गेलींदा था वतनि। सो हयाती जो कोई एतबार न आहे। हुरम जॾहिं मां मरी वञां त हिन बुक में हिकु जो नालो लिखियलु थी जेको मूंखां 1 रुपयो बि वठी वियो आहे व्याज ते, 1 रुपयो उन्हनि खां उगाड़ीजांइ। ऐं जॾहिं व्याज जा सॼा पैसा मिली वञनि त हिते वॾो हिकिड़ो मज़ार ठाराइजांइ, उन्हनि जे मथां लिखी छॾिजांइ मज़ार अक़दस वलू व्याजी रहमतुल्लाह अलैह। हिते दुनिया जा हज़ारे व्याजखोर अची करे मूं ते कुल पढ़ंदा ऐं मूंखे सवाबु मिलंदो। हयाती जो कोई एतबार न आहे। हे मुंहिंजी वसियत मां हिन में लिखी छॾियोमांइ। ओ जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं, घणनि खे असां बि, ओ घणनि खे असां बि रोआरे वेंदासीं, ओ जॾहिं हिन दुनिया मां